तव्हांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोको मज़मून लिखियल आहे अबू बकर शेख जो, जंहिंजो उनवान आहे डेल्टा जी बर्बाद थींदड़ माहौलियात ऐं मरंदड़ डंढनि जो नोहो। चवनि था त दरिया ऐं समुंड जो साथ सदियनि खां आहे। दुनिया में जिते बि ॾिसो दरिया झुंगारींदो ॻाईंदो निकिरी पवंदो आहे। सवें हज़ारे किलोमीटर उन लाइ झागंदो आहे जीअं समुंड सां मिली सघे। जेकॾहिं थोरे ध्यानु ऐं गहराई सां ॾिसिजे त उहा ई सॼी ज़िंदगी जी कहाणी आहे। हर कंहिंखे पंहिंजा कख यादि अचनि था। हीअ त समुंड जी दरिया दिली ऐं इनायत आहे जो हूअ उन पाणी खे ककरनि जे रूप में वापसि करे थो, जीअं धरती सरसब्ज़ ऐं आबाद रही सघे। दुनिया में जिते जिते दरिया समुंड सां मिले थो उन एराज़ी खे डेल्टा चयो वञे थो। सिंधु दरिया 2900 किलोमीटरनि जो थकाईंदड़ पंध करे उन पटी में 17 खारियुनि जे वहकिरे में वही समुंड में मिले थो ऐं उन एज़ाज़ सां मिले थो त उहो दुनिया जो 6 नंबर वॾो डेल्टा आहे। तारीख़ जा सुफ़ा असांखे ॿुधाइनि था त सिकंदर आज़म 325 क़बल मसीह में जॾहिं सिंध जे पाताल वारे माग मौजूदा टंडे मोहम्मद ख़ान जे ओभर में पहुतो त उन वक़्त ताईं दरिया ऐं समुंड उन्हीअ ताईं ज़मीन जोड़े चुको हो। हीउ उहो ज़मानो हो जॾहिं 17 वहकिरनि जी सूरत में 150 मिलियन एकड़ फुट खां बि वधीक पाणी डेल्टा जी पटी में छोड़ कंदो हो ऐं पाण सां दल ज़रखेज़ मिटी ऐं वारी जे करे नई ज़मीन जोड़ींदो समुंड खे पुठियां धिकींदो वेंदो हो। उहो ई सबबु आहे जो सिंधु दरिया जे ठहियल ज़मीन तमामु घणी ज़रखेज़ आहे। हिकु ज़मानो उहो बि हो जॾहिं सिंधु डेल्टा जी एराज़ी जी पखेड़ 7,52,966 हेक्टर ताईं हूंदी हुई ऐं हाणे उहा पखेड़ घटिजी 6,000 हेक्टरनि ताईं रहिजी वई आहे। उहे सभु डेम ऐं बैराज ठहण खां पहिरीं जा मज़ेदार ऐं ख़ुशी ॾींदड़ अंग अखर आहिनि, पर हाणे कहाणी कुझु मुख़्तलिफ़ आहे। हाणे उन कहाणी में माहौलियाती तब्दीली जे ॾुख सां भरियल हक़ीक़त जो अहम जुज़ बि शामिल आहे। इंडस कोस्ट 320 किलोमीटरनि जी एराज़ी में पखिड़ियल आहे। जीअं त सिंधु दरिया उन ज़मीन तां मुख़्तलिफ़ वहकिरनि में सफ़र कंदो पंहिंजे नवां रस्ता जोड़ींदो समुंड ताईं पहुचंदो हो। उन लाइ उन डेल्टाई पटीअ जो पंहिंजो तिबी तौरु हिकु अलॻि ई निरालो मंज़रनामो जुड़ी पवे थो। उन मंज़रनामे में डंढूं ढोरा मुख़्तलिफ़ क़िस्म जा वण जीअं तमर लई बबुर ऐं ॿियनि वणनि जे झंगनि जो जुड़णु हिकु फितरी अमल हो। उहा हिकु फितरी रंगारंगी जेका यकीनन हिकु डेल्टाई पटी जो शान हूंदी आहे। डेल्टा जी ख़ूबसूरती उन्हनि झंगनि डंढनि ऐं ढोरनि जे करे आहे जिन में कंवल जा गुल टिड़नि था। उन्हनि जे किनारनि ते नड़ ऐं सरनि जा कुदरती डिघा गाह ऐं ॿूड़ा थियनि था जिन में तेज़ चुंब वारी ऐं सुर सां ॻाईंदड़ झिरकी पंहिंजो आखेरो जोड़ींदे ॾाढी ख़ुशि हूंदी आहे। ऐं गॾोगॾु किंग फिशर बि जंहिंखे पंहिंजे रंगीन परनि ते नाज़ हूंदो आहे, उहो बि उन झिरकी सां सुर में सुर ॾियण जी कामयाबु कोशिशि कंदो आहे। शायदि उन ॻाईंदड़ झिरकी ते रोब विझण लाइ त असीं बि सुर ऐं ताल वारा आहियूं। ऐं गॾोगॾु नीरे आसमान तां मक़ामी महिमान थियल पखियुनि जा वलर डंढनि ते लही रहिया हूंदा आहिनि ऐं उतर जी थधी हवा जे सर में कोई इंतिहाई ख़ूबसूरत बाज़ डंढ जे पखियुनि खे डिॼारण लाइ अचानक मथां हमिलो कंदो आहे जीअं पखियुनि ते संदसि डप क़ाइमु रही सघे। इहे सभु मंज़र यकीनन ॾिसण वटा आहिनि छो त फितरत जी सूंह खां ॿियो को वॾो ईमान कोन्हे। डंढूं पंहिंजे वजूद में हिकु मुकमिल काइनात आहिनि। सिंधु जी हिन डेल्टाई पटी ते उहे सवें काइनातूं हयाती जे रंगनि सां जीअनि थियूं। उन्हनि जे किनारनि ते मुहाणनि जे मख़सूस कल्चर जनम वरितो। हिन इलाइक़े जे गरम डंढनि ढोरनि खे इंडस फिलाइवे ज़ून वसीले हज़ारे साल अॻु थधनि इलाइक़नि जे पखियुनि ॻोल्हे वरितो हो। उन फितरी आसमानी रस्ते जी अहमियत करे अॼु खां 150 साल अॻु ईंदड़ रिचर्ड बर्टन हिते जे डंढनि गाहनि पखियुनि ऐं हिननि पटनि जी ख़ूबसूरती ते घणो कुझु लिखियो आहे ऐं सिंधु दरिया जे मौज ऐं मस्ती मुतलिक़ लिखे थो। जॾहिं सिंधु दरिया मौज में वही रहियो हुजे त राति जो संस किनारनि जे वेझो सुम्ही नथा सघो।
उनजो सबबु इहो आहे जो हीउ दरिया हर वक़्तु पंहिंजनि नवनि रस्तनि जी ॻोल्हा वारी जुस्तजू में रुधल रहंदो आहे। उन लाइ मिटी जूं वॾियूं छिपूं दरिया में किरंदियूं रहंदियूं आहिनि ऐं उन्हनि जे किरण जो आवाज़ कंहिं तोप जे धमाके खां घटि कोन हूंदो आहे। ऐं ॿियो त किनारे जे वेझो बिल्कुलु न बीहो। थी सघे थो दरिया बादशाह जे ताक़तवर लहरनि जी तबियत उन्हीअ किनारे खे किराइण जी हुजे, ऐं जे ईअं आहे त अमीं बि उन किनारे सां गॾु दरिया जे तेज़ लहरनि जे हवाले थी वेंदा। बर्टन चवे थो, एतिरो ताक़तवर मूडी ऐं नाज़ नखरनि वारो दरिया मूं अॻु कॾहिं न ॾिठो हो। असीं जॾहिं हितां जे 120 जे वेझो डंढनि ऐं ढोरनि जी ॻाल्हि था करियूं त उहा ॻाल्हि हिकु कल्चर जी ॻाल्हि हूंदी आहे। उहो कल्चर जंहिंजो जनमु उन्हनि डंढनि ढोरनि ऐं सिंधु जे वहकरनि जे किनारनि ते थियो। उन्हनि माण्हुनि जी कुल काइनात उहे किनारा आहिनि। ज़िंदगी जा सभु उन्हारा, सियारा ऐं सावणियूं उन्हनि किनारनि ते गुज़रनि थियूं। हुननि जे मथे ते मोड़ ऐं शादियुनि जा गेज उन्हनि किनारनि जी थधीअ चांडोकी में ॻाइजनि था त शाम जी लालाण में संदन बेवफ़ा ज़िंदगी जनाज़ा बि इतां खॼनि था। मूं जॾहिं जाती शहर जे ज़ाहिदी इसाक सुमरे खां उन्हनि डंढनि बाबति पुछो त जवाबु आयो, इहे डंढूं फ़क़्ति असांखे इन लाइ यादि न आहिनि त उनजी ख़ूबसूरती लाजवाब हुई या आहे, पर उहे इन लाइ बि अहम ऐं ख़ूबसूरत आहिनि जो मक़ामी माण्हुनि जे गुज़र सफ़र जो दारोमदार उन्हनि डंढनि ते आहे। उन्हनि माण्हुनि जा घर उन डंढनि जे किनारनि ते थींदड़ गाहनि मां ठहनि था। उन्हनि जे ॿारनि खे शहरी ॿारनि वांगुरु इगलो आइस्क्रीम या खटमिठा नथा मिलनि, बल्कि इहे डंढूं आहिनि जेके उन्हनि ॿारनि लाइ पन मां बोराली जो पाउडर पैदा कनि ऐं उन हैडे रंग जे पाउडर में ॻुड़ या खंडु विझी बाफ़ ते पचायो वञे थो ऐं पोइ उन्हनि ॿारनि लाइ कुदरती लज़ीज़ मिठाई तयारु थी वञे थी। शहर में बि उन जी सुठी मार्केट आहे, पर हाणे त डंढूं 50% खां बि वधीक ख़तमु थी वियूं आहिनि। तव्हां सम्झो त उन्हनि जे ख़तमु थी वञण सां छा छा ख़तमु थी वियो आहे। ज़ाहिद इसाक जे लफ़्ज़नि में दर्द जी पीड़ा हुई जेका ॿेर जे कंडनि वांगुरु हुन जे रूह खे रोहड़े रही हुई। छो त हिकु डंढ जो कंहिं बि सबब जे करे ख़तमु थी वञणु हिकु निढड़ी फितरत जी काइनात जो ख़तमु थी वञणु आहे। डंढ जी पंहिंजी जुड़ियल हिकु कुदरती हयातियाती निज़ाम मरी रहियो आहे। पखियुनि ऐं माण्हुनि जी रिहाइश ख़तमु थी रही हूंदी आहे ऐं धरती जो सभ खां वॾो दर्दीलो अमल लॾपलाण जनम वठी रहियो हूंदो आहे। तव्हां उन्हनि सभिनी हक़ीक़ी दर्दनि जो हिकु पेनोरामा जोड़ियो, पोइ अंदाज़ो लॻायो त हिकु डंढ जो मरी वञणु छा हूंदो आहे। मूं डेल्टा पटीअ जे किनारनि खे केतिरा दफ़ा ॾिठो आहे ऐं दिलि जे अखियुनि सां ॾिठो आहे। ऐं गुज़िरियल केतिरनि सालनि खां हिते मुसलसल ईंदो रहियो आहियां। हीअ ॾुखनि जी बस्ती आहे। ज़िंदगी हिते एतिरी आसान कोन्हे जेतिरी तस्वीरनि में ॾिसण में अचे थी, बल्कि ज़िंदगी इंतिहाई सख़्तु तरीन आहे। हिननि पटण ते हिकु अहिड़ी मुझल सुट वांगुरु जंहिंखे तव्हां चाहियो तॾहिं बि सुलझाए नथा सघो, पर पोइ बि हीअ माण्हू ज़िंदगी सां मोहबत कनि था। हुननि जो ज़िंदगी सां एतिरो लॻाव ॾिसी अव्हां परेशान थी वञो था। हीअ मेलनि, शादियुनि ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़नि ते जेके तेज़ रंगनि जा कपिड़ा पाइनि था, उहे उन हक़ीक़त जा गुमाज़ आहिनि त संदन आम ज़िंदगी में टहिकनि ख़ुशियुनि ऐं मुर्कनि जा रंग नाले मातर आहिनि। उन खोट खे पूरो करण लाइ हूअ उन्हनि मौक़नि ते घाटुनि रंगनि वारा कपिड़ा पाइनि था। उन्हनि मेलनि ऐं मलाखड़नि में हू दिलि खोले जीअनि था। ॻाइण वॼाइण, मल मलाखड़ा, ढगनि जूं डोड़ूं, खिल मस्खरियूं, उन्हनि मौक़नि ते ज़िंदगी जीअण को उन्हनि खां सिखे। कॾहिं को पंहिंजो विछड़ियल यादि अची वञे त मूं ॿेड़ियूं हलाइण दौरान हुन जे अखियुनि में लुड़क बि ॾिठा आहिनि। हुन जी कुल काइनात आहे कहिड़ी। उहे डंढूं ऐं ढोरा, उन्हनि जा किनारा ऐं मौसमूं, पर असीं सभु इहो उन्हनि खां फुरण में रुधल आहियूं। डंढनि ऐं ढोरनि जी बर्बादी जी कहाणी का एतिरी क़दीम बि कान्हे जंहिंखे असीं ॻोल्हे न सघूं। 1932 में अंग्रेज़नि सखर बेराज ठाहियो ऐं ईअं सम्झो त दरिया बादशाह जे ख़ूबसूरत दीवानगी खे रोकण जी उहा पहिरीं वॾी कोशिश हुई। 1955 में कोटड़ी बैराज, 1967 में मंगला ऐं 1976 में तरबेला डैम ठहियो। उन्हनि बैराजनि ऐं डैमनि जे करे पाणी जे कुदरती वहकिरे खे क़ैद कयो वियो ऐं अहिड़ी रीति डेल्टा में पाणी जो मिक़दार घटि थींदो वियो।
जंहिंजे नतीजे में समुंड अॻियां वधणु शुरू कयो। पाणी खे रोकण वारो अमल कंहिं बि हालत में मुस्बत नतीजा ॾियण वारो अमल कोन हो। कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि पाणी जो घुर्बल मिक़दार न छॾण ऐं ग्लोबल वार्मिंग जे करे समुंड में पाणी जी लेवल वधण ऐं 1999 में साइक्लोन एटू हिन पटी लाइ हिकु वॾी माहौलियाती बर्बादी आंदी। 36 कलाक मुसलसल हलण वारे हिन तूफ़ान आसमान मां 450 मिलीमीटर पाणी वसायो ऐं हवा जी रफ़्तार 270 किलोमीटर फ़ी कलाक हुई। उन साइक्लोन जे वस में जेको हो उहो हुन कयो। सभई माण्हू बिना क़बर ऐं कफ़न मरी विया। लखें पखी ऐं जानवर मुआ। लखें वण पाणनि खां पटिजी पंहिंजो वजूद वञाए वेठा। बीठल फसल मां को हिकु तीलो बि कोन बचियो। उन सॼी बर्बादी वारी उथल पुथल हिन पटी जो मंज़र नामो ई तब्दील करे छॾियो। नंढियुनि वॾियुनि डंडनि में मिटी ऐं समुंड मां आयल रेत भरिजी वियो। केतिरियूं डंडूं ऐं ढोरा पंहिंजो वजूद वञाए वेठा। झंगली हयात वण ऐं हज़ारे एकड़नि ते फैलियल नंढनि वणनि जा झंगली हयात खे तहफ़ुज़ फराहम कंदड़ झंगल बर्बाद थी विया। 60% इरिगेशन निज़ाम मिटी भरिजण जे करे नाकारा थी वियो। उन्हनि केतिरनि नंढनि वॾनि डंडनि सां गॾु हिन पटी जूं 2 मशहूर डंडूं नरेड़ी ऐं झूबो बि पंहिंजी बर्बादी जी आख़िरी लकीर ते पहुतियूं आहिनि। उन्हनि डंडनि खे रामसर साइट जो एज़ाज़ मिलियल आहे। उहो एज़ाज़ अहिड़ियुनि डंडनि खे मिलंदो आहे जेके पंहिंजे माहौलियाती रंगारंगी सां भरपूर हुजनि। नरेड़ीअ 2540 ऐं झबो 706 हेक्टरनि ते फैलियल पंहिंजे वक़्त जूं इंतिहाई ख़ूबसूरत डंडूं हुयूं। ऐं सियारे जी मौसम में इंडस फ्लाईवे ज़ोन रस्ते लखें परॾेही पखी उन्हनि डंडनि में ईंदा हुआ। जॾहिं त पंहिंजे जोभनि जे ॾींहंनि में ही डंडूं मच्छी तोड़े पन ऐं कानी जे हवाले सां मशहूर डंडूं हुयूं। पखन ठाहिण लाइ हितां हर साल पन जे काननि जूं हज़ारे ट्रकूं भरबियूं हुयूं ऐं सियारे जी मुंद में माण्हू परे परे खां हिते घुमण लाइ ईंदा हुआ। हिननि ॿिन्ही डंडनि ते 5000 खां मथे माहीगीरनि जा ख़ानदान आबाद हुआ जिन जो गुज़र सफ़र उन्हनि डंडनि ते हो। पर डंडनि जी बर्बादी खां पोइ हितां जेका माहीगीरनि जी लॾ पलाण थी उहा शायदि बदीन वारे पासे जी वॾी लॾ पलाण हुई। लॾ पलाण हिन धरती जो सभ खां वॾो दर्द आहे ऐं उहो दर्द उहे ई ॼाणनि था जिन खे पंहिंजनि घरनि जा अंगण छॾणा पवनि था। पंहिंजे वॾनि जूं क़बरनि में पूरियल हाॾियुनि खां धार थियणो पवे थो। उहे माण्हू जेके उन्हनि डंडनि जा मालिक हुआ उहे हाणे शहरनि जे निढड़ियुनि कचनि आबादियुनि जे झूपड़नि में ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारनि था। उन्हनि निधड़कनि माण्हुनि सां बि किथे बि मिली सघो था। बदीन में सिजावल ठठे रेढ़ी म्याण इब्राहिम हैदरी में त आज़ाद नीरे आसमान ऐं ख़ूबसूरत डंडनि जे किनारनि ते आबाद रहंदड़ उहे ख़ानदान हाणे कहिड़ी मजबूरी घुट ऐं बुसट वारे माहौल में पंहिंजी ज़िंदगी जूं मौसमूं गुज़ारनि था। डेल्टाई पटी लाइ ही हिकु भयानक सूरत हाल आहे। पाण इहो बि सम्झूं था त ज़िंदगी कंहिं फार्मूले जो नालो न आहे जंहिंसां शयूं ठही पवनि। ही फितरत आहे जंहिंजी पंहिंजी रमज़ ऐं ताल आहे जंहिंमें हू हले थी। पर इंसान जेकॾहिं उन रमज़ ऐं ताल में पंहिंजे मुफ़ादनि खे हिकु मुक़ररु लीक खां वधीक अखियूं विझंदो त फितरत मुतासिर थींदी। ऐं जॾहिं फितरत मुतासिर थींदी आहे त पोइ इंडस डेल्टा जी सामूंडी पटी जहिड़ियूं बर्बादियूं ईंदियूं आहिनि। अहिड़ियुनि बर्बादियुनि जो दर्द जेकॾहिं असीं महसूसु करियूं त उन बर्बादी जी सरहद ख़बर न आहे केतिरनि ख़िज़ाउनि ताईं फैलियल हूंदी। उन जो को अंत बि हूंदो अलाए न। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन